THN News। नाज़रीन, नसीराबाद का खबर शामिल क्यों था तो नसीराबाद जे UC चौधरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वार्ड नंबर 1 ते कामयाब काउंसलर सरताज अमन तुन्यो के खटण की खुशी में मुबारकबाद देने जो सिलसिलो जारी। हाजी सिकंदर अली तुन्यो ऐं ॿियनि पारां खेनि गुलनि जा हार पाराए बल्दियाती इलेक्शन में वॾे अक्सरियत सां खटण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त ॻोठ थहड़ी हाशिम वासिन पारां सरताज अमन तुन्यो जे खटण की खुशी में दोल वॼाए झुमरियूं हणी रैली कढी वई। उन मौके ते वार्ड नंबर 1 जे चूंडजी आयल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे काउंसलर सरताज अमन तुन्यो चयो त पंहिंजे वार्ड जे आवाम जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं मथां एतमाद करे मूंखे चूंडायो ऐं मुंहिंजे खटण जी खुशी में रैली पिण कढी आहे। मां बिना फ़र्क़ जे पंहिंजे वार्ड जे आवाम की खिदमत कंदुसि।